ख़बर वासा शेयर कई पिया मलीर जे इब्राहिम हैदरी पुलिस 5 किलो का वधीक चर्स समेत बेन मंशियात फरोशन के गिरफ्तार करने की दावा कई आहे। अवां खे आगाह कई पिया पुलिस चमड़ाहित जवाबदारन खिलाफ FIR दाखिल करे वधीक जांच कई पई वने। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी थाणे जी पुलिस चमड़ाहित गुझे इतला ते एक हंध छापो हणी बेन मंशियात फरोशन के 5 किलो का वधीक चर्स समेत गिरफ्तार करे वरतो आहे। गिरफ्तार कयल जवाबदारन में सज्जाद ऐं जासिब शामिल आहिनि जिन खिलाफ FIR दाखिल कई पई आहे। पुलिस चमड़ाहित गिरफ्तार कयल जवाबदारन खां वधीक पुछा कई पई वञे। ख़बर वासा शेयर कयूं पिया मलेर जे इब्राहिम हैदरी पुलिस 5 किलो खां वधीक चर्च समेत ॿिनि मंशियात फरोशन खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि खिलाफ FIR दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। मलेर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी थाणे जी पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतला ते हिकु हंधि छापो हणी ॿिनि मंशियात फरोशन खे 5 किलो खां वधीक चर्च समेत गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार कयल जवाबदार में सज्जाद ऐं जासिब शामिल आहिनि जिन खिलाफ FIR दाख़िल कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदारनि खां वधीक पुछा कई पई वञे। मलीर जे इब्राहिम हैदरी पुलिस 5 किलो खां वधीक चर्च समेत ॿिनि मंशियात फरोशन खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। तफ़सील बात कंदासीं सज्जाद छजड़ो खां जी सज्जाद वधीक आगाह कजो। आज इब्राहिम हैदरी पुलिस की इंटेलिजेंस बुनियाद ते कार्रवाई कई है। मंशियात फरोश विकिरो कंदड़ ॿ जवाबदार गिरफ़्तार किया गया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में 5 किलो खां वधीक चर्स हथ कयो वियो आहे। रोक रक़म हथ करण जी दावा कई है। गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप सज्जाद जहान ज़ैब नाले सां थी आहे। पुलिस जो चवणु आहे गिरफ़्तार जवाबदारनि दौरान जांच दौरान इतलाफ़ कयो आहे तो मरीज़ जे मुख़्तलिफ़ थाणनि जे हदनि में मंशियात विकिरो कंदा हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच करे रहिया आहिनि पुलिस जी। मेहरबानी अवां जी सज्जाद आगाह करण लाइ।